हाणे रुकंदासीं कंबर जो। कंबर में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जो सिविल अस्पताल ते छापो हयो वियो आहे। 8 डॉक्टर गैर हाज़िर हुआ। एमएस के गैर हाज़िर डॉक्टर ऐं स्टाफ के शोकास नोटिस ॾियण जो हुक्म ॾिनो वियो आहे। अहम ख़बर है अवां ताईं पहुचायूं पिया। कंबर में कंबर के डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जो सिविल अस्पताल ते छापो हयो आहे। 8 डॉक्टर गैर हाज़िर हुअण ते एमएस के शोकास नोटिस जारी कयो वियो आहे। एक्सरे मशीन ख़राब हुअण ऐं सफ़ाई न थियण ते जज पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। कंबर में असां सां लाइन ते मौजूद है हाकिम खास केली। जी हाकिम, मामले बाबत आगाह कजो। जी, कंबर जो डिस्ट्रिक्ट सेशन जज जाहिद हुसैन मेतलो जो ओचिते कंबर जी सिविल अस्पताल ते छापो हयो आहे, जंहिंमें कंबर में 8 डॉक्टर डॉक्टरियाणियूं ऐं 3 कंसल्टेंट समेत 9 स्टाफ जा जेके मुलाज़िम हुया उहे गैर हाज़िर हुया ऐं गैर हाज़िर डॉक्टरनि जो जेको स्टाफ जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ जेको आहे त सेशन जज साहब जेको आहे त एमएस खे हुकुम कयो त इन्हनि जे ख़िलाफ़ शोकास नोटिस कढियो वञे ऐं डिस्ट्रिक्ट सेशन जज अस्पताल जे ॿियनि शोबनि जो बि दौरो कयो, जंहिंमें एक्सरे मशीनियूं ख़राब हुअण ऐं ओटीअ में सफ़ाई न हुअण ते सख़्त नाराज़गीअ जो इज़हार कयो आहे ऐं सिविल अस्पताल जे वधीक दौरे करण सबबि हुन ॿुधायो त तमामु जेको हालत जेकी आहे त हिन सिविल अस्पताल जी जेकी आहे त उहा ख़राब लॻी पई आहे। उन्हीअ ते मां मथे कुझु जेको आहे त सेक्रेटरी खे लिखंदुसि त हिन में स्टाफ जेको आहे त तमामु गैरहाज़ुर रहे थो ऐं आवाम खे जेकी आहे त का बि सहूलियत जेकी आहे त उहा न ॾिनी वई आहे। जी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।